ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त में छा थींदो। ओठो दलाल ग़ुलाम के घुटो ॾेई मारे छॾींदो या वरी ग़ुलाम के कमीने कमाल ख़ान जे मथां गवाह साबित करण जे लाइ ज़िंदा छॾे ॾींदो। आख़िरकार थींदो त थींदो छा। ॿी तरफ़ मीरा ऐं राणे वारा वीचारा पंहिंजी ज़िंदगी ॿारनि जियां गुज़ारण ते मजबूर आहिनि। वसंदो खिलंदो घर रबन जो कमीने कमाल ख़ान बर्बाद करे छॾियो आहे। पर हाणे रबन वीचारो मीरा ऐं राणे के जेको चरियो चरियो चवे पियो त उन्हनि खे मथे में धूड़ विझण खां सवाइ ॿियो करे त करे बि छा थो सघे। जॾहिं त कमीनो कमाल ख़ान रबन जो असल दुश्मन अञा भी सुख ऐं आराम जी ज़िंदगी गुज़ारे रहियो आहे। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी 218 किस्त थी वई आहे, पर अञा भी रबन के इंसाफ़ कोन पियो मिलण अचे। आख़िर रबन के इंसाफ़ मिलंदो त मिलंदो कीअं? छा रईस गफ़ार ख़ान पंहिंजे कमीने कमाल ख़ान के बंदूक हणी मारे छॾींदो या वरी कमीनो कमाल ख़ान रईस गफ़ार ख़ान जो भी आख़िर में सिर हणंदो? ज़हर ज़िंदगी ड्रामे जे अंदाज़ सां हिकु नओं ड्रामो ज़हर थी वई ज़िंदगी, जेको हर जुमे जे ॾींहुं शाम 7 बजे असांजी HD TV यूट्यूब चैनल ते हलंदो आहे, जंहिंमें अव्हांजा मनपसंद अदाकार आज़म मेगल, अब्बास गुल, इस्माइल चांडियो, रिमशा शहज़ादी, लाइबा बलोच, एस भट्टी, अकबर उतरादी ऐं ॿिया केतिरा ई अदाकार शामिल आहिनि। ॾिसण न विसारींदा सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी HD TV खे। अल्लाह हाफ़िज़।